के एहसानी करोड़ कर जे अल्लाह रब्बुल इज्जत मुखे अवाकिन कुरान मजीद जी बाबरकत मजलिस में वेहण जी तौफीक अता फरमाई। ऐ अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ ही अल्लाह रब जी को बुधराई उन जी मथा सही सही अमल करण जी तौफीक अता फरमाई। ऐनी सां गॾोगॾु असांजा मोहसिन अब्दुल अजीज बिरादरी मुकर्रम हाफिज अब्दुल वाहिद साहब साले सवाब मरूम हज़रत सिंह अब्दुल कादिर साहब जुमला जमा जंहिंजे लाइ प्रोग्राम मुनक़िद कियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला इन प्रोग्राम खे पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इन सां गॾोगॾु अल्लाह ताला असांजे ॿुधण ॿुधाइण खे बि क़यामत वारे ॾींहुं निजात जो ज़रियो बनाए। क्योंकि इन दुनिया के अंदर जेको भी इंसान आयो है उनके हिकिड़े ॾींहुं दुनिया जो जहान छॾणो आहे। मर्द हुजे चाहे औरत, नंढड़ो हुजे चाहे वॾड़ो, आलिम हुजे या जाहिल, अमीर हुजे या गरीब, पीर हुजे या फ़कीर, नबी हुजे या उम्मत, जेको भी इंसान इन दुनिया के अंदर आयो उनके हिकिड़े ॾींहुं दुनिया जो जहान छॾणो आहे। सो दुआ गुरु अल्लाह ताला वही असा के मरण का पहिरियां पहिरियां ईमान आमाल साले करण जी तौफीक अता फरमाए। ये जेके मो आयतूं तिलावत कस इन आयतन जे अंदर अल्लाह ताला बयान फरमायो आहे दुनिया जा इंसानों जिन असांजे कुरान मजीद का मुंह मोड़ियो, जे असांजे निमाज़ुन का मुंह मोड़ियो, जे ज़िक्र का मुंह मोड़ियो, उन्हनि खे बस सज़ाऊं ॾींदासीं। घणियूं सज़ाऊं? अज आया हो सच्ची दिल से बई हथ मथे चो मौलाना जेसी ते हयाती आए तो मिठड़े कुरान की तिलावत कंदासीं। आज़ान मिलंदी चोसे इंशाअल्लाह ताला 5 वक्त नमाज भी पढ़ंदुसि। पर जेकॾहिं कुरान मजीद न पढ़ियोसीं, आज़ान मिली मस्जिद में न आयासीं, नमाज न पढ़ीसीं, वो खुदा जी ज़ात जो कसम आई ही जहान तो तबाही बर्बाद थींदो, पर हू जहान भी तबाही बर्बाद। अज आज़म क्यों तो इंशाअल्लाह ताला कुरान मजीद पढ़ंदा। सुबह जो पैर थे तो अम्मा कुरानी की उठाए चे अम्मा उठ न कुरान के खोले कुरान की ज़ियारत कर। आज़ान मिली वही नेड़न के उथारियो अमड़ उठ नमाज पढ़। जेकॾहिं नमाज न पढ़ंदासीं, कुरान की तिलावत न कईसीं, खुदा जी ज़ात जो कसम आई ही जहान तो तबाह थींदो, पर हू जहान भी तबाह। अल्लाह ताला फरमाए दुनिया के इंसानों जिन असांजे कुरान मजीद का मुंह मोड़ियो उन्हनि खे 2 सज़ाऊं। हिकिड़ी सज़ा दुनिया में, बी मरण खां बाद। के मुला मौली जो फैसलो ना है, यो कुरान जो फैसलो। दुनिया में केड़ी सज़ा है? चो त अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर फरमायो वमन अरदा ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानों जिन असांजे कुरान मजीद का मुंह मोड़ियो, पहिरें नंबर ते मां रब सज़ा इहा ॾींदोसांव, रिज़्क़ जी तंगी ॾेई छॾींदोसांव। दुनिया जा मुसलमानों मान तू चव अल्लाह से फरमायो वमन अरदा ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानों जिन असांजी कुरान मजीद का मुंह मोड़ियो, जे असांजी दीन इस्लाम का मुंह मोड़ियो, तेरे नंबर ते मां रब सज़ा इहा ॾींदोसांव, रिज़्क़ जी तंगी ॾेई छॾींदोसांव। दुनिया जा मुसलमानों सालन जा साल गुज़रिया, कुरान मजीद इल्माड़ी में पियो आहे। अॼु असांजी अम्मा न्याणी अदड़ी भेण ओ मुसलमानों कुरान मजीद पढ़ण त पंहिंजी जगह ते आ, कुरान मजीद की खोले कुरान की छंडण जी लाइ बि तयारो कोन अथव। अॼु असांजी अम्मा न्याणी अदड़ी भेण मुसलमानों हंध बिस्तरा त छंडींदव, अवाई असांजी अंगण खे पोचा पियूं लॻाईंदव, पर साल जा साल गुज़रिया कुरान मजीद पढ़ियोसीं त कोन, पर ज़ियारत करण जे लाइ बि तयारो कोन अथव। अल्लाह जो
वासो तो मुसलमानों कुरान सा वफा कजा माल तू चवल्ला सी फरमायो मन रदल जिक्री फ़इन्न लहू मईशतन दनका। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानो जिन असांजी कुरान मजीद खां मुंह मोड़वे फिर न बटे मां रब सज़ा यादी दो साव रिज़्क़ जी तंगी दई चढ़ी दो साव। दुनिया जा मुसलमानो शुरू में लगाया सी घर में बरकतूं कोन पियूं अचनी वे हज़ार एकड़ जुरे ज़मीन आबाद कई सूं पर घर में बरकतूं कोन पियूं अचनी वे। दुनिया जा मुसलमानो बरकतूं दुनिया दौलत मां कोन ईंदव ओ मुसलमानो कारोबार में बरकतूं कोन ईंदव बरकतूं ईंदव कुरान जी तिलावत सां बरकतूं ईंदव अल्लाह जे ज़िक्र सां। ओ मुंहिंजी अम्मा न्याणी अदड़ी भेण मानी पचा भी चौजन ला इलाह इल्लल्लाह भाजी पचा भी चौजन ला इलाह इल्लल्लाह अंगण जी बुआरी दे ओ मुंहिंजी अम्मा न्याणी अदड़ी भेण ते वक्त में भी चौजन ला इलाह इल्लल्लाह। ओ मुंहिंजी अम्मा न्याणी अदड़ी भेण अंगण जी बुआरी दे भी चौजन ला इलाह इल्लल्लाह। ओ हाजी साहब उता कथे भी चौजन ला इलाह इल्लल्लाह मस्जिद में भी चौजन ला इलाह इल्लल्लाह दुकानदार दुकान ते चौजन ला इलाह इल्लल्लाह हार फोटो करे उते भी चौजन ला इलाह इल्लल्लाह। छो त मुझे सोने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्वलु कलामु ला इलाह इल्लल्लाह व आखिरु कलामु ला इलाह इल्लल्लाह दखलहुल जन्नह। नबी सजल फरमाए जो पिरो कलमो ला इलाह इल्लल्लाह ओ मुसलमानों मरण जी वक्त में ला इलाहा इल्लल्लाह नबी सजल फरमायो दखलहुल जन्नह। ओ मुंहिंजी अम्मा न्याणी अदड़ी भेण अल्लाह जी ज़ात जो कसम टेलीविजन में सुकून कोन मिलंदव मोबाइल में सुकून कोन मिलंदव औलाद में सुकून कोन मिलंदव दुनिया दौलत में सुकून कोन मिलंदव माल तो चवल्ला से फरमाए अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। अल्लाह से फरमाए ओ दुनिया जा इंसानो सुकून मिलंदा मां अल्लाह जी कुरान मां सुकून मिलंदा मां अल्लाह जी ज़िक्र मां। ओ मुंहिंजी अम्मा फातिमा जे नाले वारी अम्मा उहा बि तक अम्मा फातिमा न्याणी हुई अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वक्त में अटो गोहे भी कुरान की तिलावत कंदी आ। सच्चो सवाल ओ मुंहिंजी अम्मा फातिमा जे नाले वारी अम्मा अम्मा आयशा जी नाले वारी अम्मा अम्मा बीबी ज़ैनब जी नाले वारी अम्मा अम्मा बीबी कलसूम जी नाले वारी अम्मा अम्मा बीबी रुकैया जी नाले वारी अम्मा अम्मा बीबी अस्मा जी नाले वारी अम्मा अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला जी नाले वारी अम्मा अम्मा आमिना जी नाले वारी अम्मा अल्लाह जो सो तो मां तो मेड़ खणी आयो आवा पहली न कुरान सा वफा कजा मरण का बाद यो कब्र में कुरान कम दी देवे ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीहात कम दी देवे वो भी तक अम्मा न्याणी हुई अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वक्त में अटो गोए भी कुरान जी तिलावत कंदिया ज़बाने हाल में दी चविया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अविनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला इन्ना नाशियतल लैलि हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला। या फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा
दुनिया जा मुसलमानों जे वक्त में सोने हसन हुसैन के थन प्यारे ते वक्त में भी कुरान जी तिलावत कंदी आ ज़बाने हाल में दी चवे वद्दुआ वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा अस्साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। दुनिया जा मुसलमानों अम्मा फातिमा जी तिलावत जो असरियो पैदा थियो जो हजरत हसन हुसैन मुसलमानों 70 साल जी उम्र में कुरान जा हाफिज़ कारी बन गया। अज असांजी अम्मा न्याणी अदड़ी भेण मुसलमानों साल जा साल गुजरिया कुरान मजीद पढ़ियो सी त पंहिंजी जगह ते कुरान की खोले कुरान जी ज़ियारत करण जी लाइ भी तयारो कोन अथव। ओ चाचा हाजी साहब मां भी तव्हां के मेल पियो कयाव अल्लाह जो वासो त बेली कुरान सां वफ़ा कजा मरण खां बाद क़बर जो साथी तव कुरान मान तो चवल सी फरमायो अमल ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दरका। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानो जिन असांजे कुरान मजीद खां मुंह मोड़ियो पहिरे नंबर ते मां रब इहा सज़ा ॾींदोसांव रिज़्क़ जी तंगी ॾेई छॾींदोसांव। कॾहिं पाण बीमार कॾहिं औलाद बीमार कॾहिं लूण मिर्च ख़त्म कॾहिं गियो ख़त्म थियो। दुनिया जा मुसलमानों अल्लाह जी ज़ात जो कसमा जो कुरान मजीद खां मुंह मोड़ियो पहिरे नंबर ते रब फरमाईंदो सज़ा इहा ॾींदोसांव रिज़्क़ जी तंगी ॾेई छॾींदोसांव। दुनिया जा मुसलमानों ॾींहं में 5 दफ़ा अज़ान पई अचे ज़बाने हाल में तो चवे मुअज़्ज़िन साहब हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह। बाबा अचो नमाज़ जी तरफ अचो कामयाबी जे तरफ आज़ानो ॿुधोसीं पर मस्जिद में अचण जे लाइ तयारो कोन अथव। अॼु असांजी अम्मा न्याणी अदड़ी भेण की टाइम अथव टेलीविज़न वीसीआर जे ॾिसण जे लाइ टाइम पियो मिलेव पर क़ुरान जी तिलावत जे लाइ टाइम कोन अथव नमाज़ जे लाइ टाइम कोन अथव। अल्लाह जी ज़ात जो कसम मुसलमानों बेनमाज़ी चङो कोन अथव। जंहिं वक़्त में सुबुह जो पहिरो थींदो आहे घोड़ो बि अल्लाह जा शुक्राना कंदो आहे ज़बाने हाल में तो चवे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी फरसा वलम यजअलनी हिमारा। या अल्लाह तुझा लकी करोड़ एहसान जो तो मूंखे घोड़ो बनायो पर तो कॾहिं न बनायो आहे। दुनिया जा मुसलमानों कॾहिं बि अल्लाह जा शुक्राना कंदो आहे ज़बाने हाल में तू चवे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी हिमारा वलम यजअलनी कल्बा। या अल्लाह तुझा लकी करोड़ एहसान जो तो मूंखे कॾहिं बनायो पर मौला तो मूंखे कुत्तो न बनायो आहे। ॿुधो दुनिया जा मुसलमानों कुत्तो भी अल्लाह जा शुक्राना पियो करे ज़बाने हाल में तो चवे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी कल्बा वलम यजअलनी खिंजीरा। या अल्लाह तुझा लकी करोड़ एहसान जो तो मूंखे कुत्तो बनायो आहे पर मौला तो मूंखे सूअर न बनायो आहे। दुनिया जा मुसलमानों सूअर भी अल्लाह का पनाह घुरंदो आहे ज़बाने हाल में तो चवे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी खिंजीरा वलम यजअलनी तारिकस्सलाह।
या अल्लाह तुझा लखे करोड़ा एहसान है ओ मुझा रब जो मुखे तू सूअर करे बनायो बेगरत में बेगरत जानवर करे बनायो पर मौला तुझा लखे करोड़ा एहसान था जो रब तो मुखे बेनमाजी न बनायो आ खुदो दुनिया जा मुसलमानो अल्लाह जो आसो थी अम्मा न्याणी अदड़ी भेड़ा नमाजी थी जा बेनमाजी को सूअर भी पनाह पियो घुरे वे कुत्तो भी मुसलमानों पनाह पियो घुरे वे बेनमाजी चंगो कोन तवे रवाज अंदर अची तो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो आ हिकड़ी औरत रोवंदी आई ओ सोना मूसा मूंखां गुनाह सादर थियो आ हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ओ माई साहब केड़ो गुनाह सादर थियो आ माई साहब रोई करे चदी सोना मूसा मूंखां ज़िना सादर थी वई आ ओ सोना मूसा माफी मिलंदी अले कान खुदो दुनिया जा मुसलमानो हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ओ माई साहब तू तो गुनाह कयो आ कबीरो गुनाह तो कयो आ औरत रोई करे चवे थी सोना मूसा छड़ो मूंखां ज़िना सदर कोन थिया ओ सोना मूसा इन ज़िना मां मूंखे हमल पैदा थियो 9 महीनन खां बाद ओ सोना मूसा उन ताज़े जवल बार के वरी जिंदा गोरो दफन करे आई हा हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ माई साहब तू त ॾाढी गंदिया पेरे नंबर ते तो जिना कराइया बे नंबर ते तो तारे जवल बार के जिंदा गोरो दफन कयो आ ओ औरत तू त ॾाढी गंदिया उखरुज मिन बैती निकी वल मुझे घर मां दुनिया जा मुसलमानो औरत रोंदी पई वने अल्लाह जो रम जोश में अचियो अल्लाह से फरमाए जिब्रील फरमाए जी मुझा रब्बील वल मुझे सोने मूसा कलीमुल्लाह के बुदा ओ सोना मूसा या औरत तुझे मुजरिम या मा रब जी मुजरिम सब जो सवाल दुनिया जा मुसलमानो ज़ानी तव भी पंजे रब जो मुजरिम तव ओ मुजादा ज़ानी तव भी पंजे रब जो मुजरिम तव बेनमाजिया भी पंजे रब जो मुजरिम तव व्याजिया भी पंजे रब जो मुजरिम तव अल्लाह जो आसो त मुसलमानों के जी ऐब जो ही न कजा मान तो चा मुझे सोने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सतर मुस्लिमन सतरल्लाहु लहू यौमल क़ियामह नबी सजल फरमायो जेको मुसलमानों भा पंहिंजे भेण मर्द औरत जे ऐबन ते ढकु ॾींदव अल्लाह उनखे पंहिंजे कुदरत सां ढके वञे जन्नत में पहुचाईंदव अल्लाह जो आसो त मुसलमानों कंहिंजी ऐब जो ही न कजा कंहिंजी गिला ग़ीबत न कजा ओ मुंहिंजी अम्मा न्याणी अदी भेण अल्लाह जो आसो त ॿेली कंहिंजी गिला ग़ीबत न कजा छो त मुंहिंजे सोने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नबी सजल फरमायो अल गीबतु वशद्दु मिनज़ ज़िना नबी सजल फरमायो गिला ग़ीबत ज़िना का वधीक गुनाह तव अल्लाह जो आसो त मुसलमानों कंहिंजी गिला ग़ीबत न कजा कंहिंजी ऐब जो ही न कजा मतलब बई जान तबाही बर्बाद न थी वञे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ओ मौला मुजरिम त तुझिया या अल्लाह पर इन जो गुनाह वडो आ तवज्जो कजा दुनिया जा मुसलमानो रोटी जे इलाके जा मुसलमानो ओलाची बिरादरी जा मुसलमानो बिन कौम जा मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के जवाब में चयो ओ मूसा खबरदार थी जा तुझे नजर में या जानी औरत गंदिया ताजे जवल बार जी कातिल औरत गंदिया प्रो मूसा खबरदार थी जा मां रब जे नजर में न का वधी का बेनमाजी गंदे में गंदो इंसान थई अजा साल गुजरिया अजानो मिला दूर पर नमाज थी अचण जे लाइ तैयार कोन अल्लाह जो आसो तो मुसलमानों नमाज सा वफा कजा कुरान मजीद सा वफा कजा मान तो चवल्ला से फरमायो मन अरदल जिक्री फ़इन्न लहू मईशतन दरका
अल्लाह से फरमाओ दुनिया जा इंसानो तेरे नंबर ते मारा बो सजा या दी दो साव रिज़्क़ जी तंगी रही चली दो साव बे नंबर ती फरमाई व नहशुरु यौमल क़ियामति आमाओ अल्लाह से फरमाओ दुनिया जा इंसानो बे नंबर ते मारा बो सजा या दी दो साव कब्र मौत दो मारा बो अखिल को अंधो करे थारी दो साव अज केड़ा हो सच्ची दिल से बई हथ मौलाना अज खोटी कुरान की तिलावत खुदा जी जो कसमा ओ मुसलमानों पढ़ल कोन्यो अल्लाह जो वासो तेन कुरान के खोले कुरान की ज़ियारत कंदो दुनिया जा मुसलमानों कब्र जे ॾींहुं उथंदो क़यामत वारे ॾींहुं उथंदो पर अखियुनि खां अंधा थी न उथंदो सालनि जा साल गुज़रिया उम्र पूरी गुज़री वई आहे पर इन कुरान मजीद के पढ़ियोसीं त कान कुरान मजीद के खोले कुरान जी ज़ियारत करण जे लाइ बि तयारो कोन अथव ओ मुझी अम्मा न्याणी अदड़ी भेण अल्लाह जो वासो तो मां तो मेड़ खणी आयो आवे बेली कुरान सा वफा कजा कुरान के खोले कुरान जी ज़ियारत कजा एडो कुरान जो हाफिज कारी अब्दुल वाहिद साहब कुरान जा 83 पर पढ़े एडो असा जो बिरादरम कारी मोहम्मद मूसा साहब कुरान जा 83 पर खत्म पियो करे पर अल्लाह जी ज़ात जो कसम एडा अम्मा न्याणी अदड़ी भेण अनपढ़ जेकरे कुरान के बिस्मिल्लाह सा आयत हथ रखी खत्म तो करे अल्लाह जी ज़ात जो कसम सवाब में बई बराबर थी वेंदा कुरान जो आलिम पढ़े हेडो अनपढ़ल बिस्मिल्लाह सा खत्म पढ़े सवाब में बई बराबर अज केड़ा हो जेके अनपढ़ल हो चो इंशाअल्लाह कुरान के खोले कुरान जी बिस्मिल्लाह सा तिलावत अज असा के टाइम कोने त सही असा के कुरान जी पढ़ण जे लाइ रात जा 3 थींदा अढाई थींदा पप जी गेम पियो खेडंदो पर कुरान की पढ़ण जे लाइ त छा तैयार टेलीविजन जे ॾिसण जे लाइ सजी सजी रात गुज़री वई अब असा जे मोबाइल ते मुसलमानों सजियूं रातियूं गुज़री वयूं पर कुरान के पढ़ियोसीं त पंहिंजी जगह ते आ कुरान के खोले कुरान जी ज़ियारत करण जे लाइ बि तयार कोन सदायो मुसलमान खुदा जी ज़ात जो कसम ओ दुनिया जा मुसलमानों नबी संजल फरमायो बेनमाज़ी जो हशर फिरौन हामान उबई बिन खलफ कारून वारन सां गॾु थींदो ये के चंगा मुड़सा आज़ान पई मिले मस्जिद से मौली साहब ता मुल्लन कमायो छा असा मुल्लन ते न कमायो से भला ता बेनमाज़ी छा कमायो कसम अल्लाह साल जा साल गुज़रिया मेहनतूं कयूंसीं मज़दूरियूं कयूंसीं पर ओ मुसलमानों बरकतूं घर में कोन आयूं कुरान तो चे मां रब जो कलाम मां जो भी वादो जो मां रब के कुरान के पुठींदो मां भी ज़लील कंदो साहब को ज़लील आहियां कोन अज वही असां चवंदासीं मौलाना साहब कर्ज़ी थी आऊं मुसलमानों कर्ज़ी कीअं न थींदासीं जो कुरान पढ़ण जे लाइ तयार कोन अज असांजी अम्मा न्याणी भेण मुड़स मजदूरी ते निकतो आ इहा पोयां अम्मा न्याणी सॼो ॾियारो वेठी टेलीविजन ते वीचारियूं फिल्मियूं पई ॾिसे बरकत पई दुनिया जा मुसलमान हो मुंहिंजी अम्मा न्याणी सॼो ॾियारो मजदूरी करण वारो तुंहिंजो घर वारो सिर तगारी पियो करे हार पियो करे मजदूरी पई करे पर मुंहिंजी अम्मा न्याणी सव मणे जी तस्बीह खणी ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदी अल्लाह जी ज़ात जो कसम जेके चंद रुपया तुझो मुड़स कमाईंदो को खपाए कोन सघंदो अज असांजी कमाई घर पहुचे कोन थी अॻ में पूरी थी छो जैसे मौली साहब महांगी जो कुरान के छॾियो अज जेकर मां हिते तव्हां को सवाल पुछा कयां जवाब ज़ीरो ही खुदा जी ज़ात जो कसम कुरान मजीद पियो आहे को पढ़ण जे लाइ तयारो कोन अथव अज चंगा भला वेठा हूंदा मुसलमानों दिल ते हथ रखी इहो फ़ैसिलो कर त मौलाना साहब हयाती आहे त कुरान सां वफ़ा कंदुसि आज़ान मिलंदी मस्जिद ते वेंदुसि दुनिया जा मुसलमानों असां चयो त बाबा 12 महीने रमज़ान ईंदो बस इन में ही कम करणो आहे ॿियो महीनो ही ज़ाहिर कोन्हे कुरान तो फरमाए वैलुल लिल मुसल्लीन कुरान तो फरमाए वैलो त उन नमाज़नि जे लाइ जेके नमाज़ में सुस्ती पिया करनी वे साल में चवनि था रमज़ान में नमाज़ पढ़ंदासीं ॿिए नमाज़ूं ॼण माफ़
नबी सजन फरमायो जे हिकड़ी नमाज जानी वाणी छड़ी 80,000 साल जहन्नम की सजा पो छा ख्याल आहे नमाज पढ़बी या न बाबा ये सच से मौली साहब बस दुआ कर अल्लाह दी नमाजी बने अल्लाह जे नाले ते देण जे ला खैर खैरात जे ला कोई इंदो चंद बाबा असा जी पूरत कोने वरी मुल्ला जो वरी मथो खराब अल्लाह जे नाले ते देण जे ला भी की बाइंदा अरे बाबा गोठ जो जलसो ताम कयो बियो न तो थे त बाबा गियो जो चावर जो त पोइ जमात खंदी च मौली साहब असा भुख था मरो हां पोरी दुआऊं घुरंदासीं मौला असां के एतिरो ॾे जो असां बि तखूं पर असांजा पोयां बि वेठा खाइनि इहे वेठे खाईंदा जीअं तूं तो अलाह खे अल्लाह जे नाले ते ॾियण जे लाइ की बायूं पिया दुनिया जा मुसलमानों सखी थी जा रब तो फरमाए सखीअ के मां रब दुनिया में इज्जत ॾिनी आहे दुनिया जा मुसलमानों अल्लाह जी ज़ात जो कसम असां वटि बरकतूं कोन्हनि जो असां अल्लाह जे नाले ते ॾियण बि विसारे छॾियो असने से अहमदुल्लाह अलैहि जी रहमतुल्लाह अलैहि सब जो रहमतुल्लाह वो साईं नो एकड़ो मौली साहब चसे अल्हम्दुलिल्लाह तवा जे दों साने मदरसे में पहुची रखियो आने पिनण जी जरूरत कोने टिकी वठण जी तालबन के जरूरत ही कोने पो साईं फरमाए मौली साहब तू त को वडो जालिम मौली साहब चयो से मां किया जालिम मां त गोठ वारा जो खैर खा के गरीब के मिस्किन किन वट आहे किन वट काने मां बोरची रखियो घर वेठे मानी तालबन के थी मिले थाल खणन जी जरूरत कोने दर दर ते टिकी वठण जी जरूरत कोने कहीं वट पटो आहे किन गन कहीं वट गैस आहे करे कान कहीं वट मानी आहे कहीं वट कान छाजी करे तालबन के मां बियन जी दरवाजे ते मोकलिया साजन फरमाए तू त सफा को बेवकूफ हां अरे मौली साहब तू के गाल समझ में कोन थी अचे मौली साहब चो लगो से मुके समझ में कोन आई साजन फरमाए बाबा पेरो तालिब इल्म इन पाड़े मानिया जो गब्बो वठींदा हिकड़ी ट्रगड़ी रोजानो घर घर माईंदी हुई ओ मुसलमानों खुदा जी ज़ात जो कसम जे मानिया मा पेरी मानी अल्लाह जे नाले ते निकलो त सजी मानी में बरकत अची वे जे भाजी मा पेरी भाजी अल्लाह जे नाले ते कढव खुदा जी ज़ात जो कसम सजी भाजी में बरकत अची वेंदव तो ऐसा चो बाबा असा भुख था मरो वरी मुल्ला जो भी हिस्सो कढियो था भला न कढियो खाओ खट अज असा वट वरी तरीक़ो इहो आहे त मानी ॾींदासीं त 3 सीन विझी ॾींदासीं मुल्ले के मानी मिलंदी आहे उन में 3 सीन अथव जेगुड़े मौलाना साहब बयान करे पोइ न दाल जी माना बे जी माना समझो था मौलविन के मानी मिलंदी त मुसलमानों जेको खैरो कढंदो पोइ चवंदो रब असांखे नवाज़ींदो ईअं नवाज़ींदो जो मानी अल्लाह जे नाले ते ॾींदासीं उन में बि 3 सीन कढियल हूंदव कहिड़ा पहिरें नंबर ते असांजी मानी भेण मानी ॾींदव त पहिरें नंबर ते सड़ियल हूंदी कॾहिं कोन चवंदा मुल्ला खे का चङी मानी ॾियां माना अल्लाह राज़ी थी पवे हे अबे अम्मा खे ख़त्मो पई ॾे पहिरें नंबर ते मानी जेकी ॾिने त सड़ियल मानी मुल्ला जे हवाले बियो या त मानी बची पवंदस राज पार में मानी छोरे बचाई या छोकिरीअ खां बची पई पो वेड़े सेणे रखी छॾंदी सुकी वई सुबुह जो ताल वेंदा बाबा या मानी खणी अल्लाह जे नाले ते सुकल मानी ॾेई छॾींदासीं या त सड़ियल हूंदव या त सुकल हूंदव पर जेकॾहिं मानीअ जो टेम थियो तालिब अची पुगो पो मुसलमानो जेकी मानी ॾींदो त सफ़ा सनड़ी ॾेई छॾींदो मथां मुला ढो करे पहिरीं मानी अबा सनड़ी विझंदी तो बि ठही वेंदो दांगी ठहंदी पोइ असांजो घर हलंदो शाबाश अल्लाह जो वासो त मुसलमानो पहिरियों ट्रगड़ीअ जो अज़म कजां त अल्लाह जे नाले ते ॾींदुसि वतायो पियो आहे के फ्रूट वारे खे चए बाबा मूंखे को मेवो सुठो ॾे अल्लाह जे नाले ते बुख लॻी उन फ्रूट फल वारे ॻोल्हे ॻोल्हे हुनखे केतिरो ॾिनो जेको सफ़ा किने में किनो हो पोइ वताए फ़कीर वारे खीसे में टको कढियो अॻे टके में बि का हैसियत हुई कुदरत अल्लाह जी टको जो कढी न फल फ्रूट वारे के तो ॻोल्हे ॻोल्हे सुठो उनखे केतिरो ॾिनई भई हथ में जले आसमान ॾिनल चल मौला ही तुंहिंजे नाले जो त ही टके जो त हाणे पाण फ़ैसिलो कजां पोइ असांखे रोज़ी मिलंदी टके वारो जेको हो त चङो बाक़ी अल्लाह जे नाले ते इहो ई
अजा वही असां मिसाल ॾींदासीं हिकु अलाह जो नालो ॿियो रे हलवे सां मानी अबा न ॾे तूं ई खा अल्लाह जे नाले ते नथो ॾे मुस्लमानों को दुआऊं पिया घुरंदासीं मौला असांखे रिज़्क़ में कुशादी ॾिजां यादि रखो दुनिया जा मुस्लमानों मां नथो चवां अल्लाह सी फरमायो व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून कुरान तो फरमायो ओ दुनिया जा इंसानो जेको मां रब ॾिनो त मां रब जे नाले ते वरी ख़र्च कयो अब कंहिं ॾिनो आहे केरु ॾे थो अॼु वही असां साल जा साल गुज़रिया कुरान मजीद पढ़ियोसीं कान निमाज़ जे लाइ त निमाज़ पढ़ीसीं कोन बाबा रमज़ान में पढ़ंदासीं ॿिया महीना ई कोन्हनि हा हे बि जून जुलाई ॼण मास्तर 2 महीना छुटी थो वठे मास्तरनि खे सरकारी 2 महीना छुटियूं मिलनि रहे 11 महीना छुटी पियो करे अथई हाणे मस्जिद में ईंदो साईं अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह ताला मौला साईं जेसीं ताईं हयाती आहे त तुंहिंजे दर ते हाज़ुरी लॻाए अल्लाह जो वासो तो बेली निमाज़ी थियो मतो बरकत वारो महीनो रमज़ान जो पियो अचेव बेली रमज़ान जे महीने सां वफ़ा कजा रमज़ान जे महीने में लफ़्ज़ अथव 5 घणा रमज़ान जायो कोने मुला गया जे रमज़ान जी लगी हां ईअं ई हां तो फाटे असांजो 15 शाबान जो रोज़ो रखियो बि किन रखियो जिन रखियो त वरी अल्लाह अल्लाह ख़ैर साईं गौसपुर में नहीं मां जुमो पढ़ायो पोइ जुमो पढ़ाए जी मां वेठुसि आयो हिकिड़ो शख़्स वीचारो चयसि मौलाना साहब 15 शाबान जो रोज़ो रखियो पर कहरो थी पियो अरे बाबा छा थियो आहे चयसि इलाइक़े में असांजे पाड़े में ख़ैरात हले पई मां ख़ैरात ते वियुसि तॾहिं जी दुआ जो घुरीसे उते मानी हली मां पाटोड़े खे सटको ॾेई आयो हुयो मां रोज़े सां अरे बाबा हाणे मां जो बाबा हाणे रोज़ो तुंहिंजो बरक़रार आहे हाणे महिरबानी कर वरी मतां दिलो वरी पाणीअ जो न छटे वञे मानी खां पोइ पाणी मां चयो बाबा जेकी तो मानी खाधी यार रब जी मेहरबानी ते रब जी मेहमानी ते खाधई सो बिस्मिल्लाह पर हाणे मेहरबानी कर शाम ताईं कुछ न खाजां जेको तो खाधो रब जी मेहमानी थई शाम जो रोज़ो खोली दे इंशाअल्लाह ताला रोज़ो तुझो भी बराबर त मुझो भी बराबर सवाब में बई बराबर थींदा हाँ रोज़ो कंहिंजो भजी पवे अम्मा न्याणी जो त ईअं न चओ बाबा भजी पए त हाणे खा वेठी न ब्रेक ते लत ॾियासि हा ईअं न त वेठो खा चो बाबा मौली अब्दुल फता शिकारपुर भए चो बाबा छिके रखो कम न बाबा महिरबानी हा रोज़ो भजी पवे कुछ ख्याल हदीस में भी अचे तो रोज़ा सहाबा को भी भजी पिया हदीस में अचे तो नबी सन जो सहाबी रोंदो आयो नबी सन फरमाया लिमा तबकी पुट ख़ैर आहे छा मसइलो आहे सहाबी रोई करे चवे तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब रोज़े जी हालत में घरवारी सां सोबत करे आयो आ रोज़ो भजी पयो आ नई शादी थियल हुई नई हथन पेरन के अॼुकल्ह मेहंदी लॻल हुजे भला ख़ैर हा मता चओ न त मारे मेहंदी न बाबा जी मर्द जे लाइ जाइज़ कोन्हे त नबी संजन के फरमाया रसूल अल्लाह रोज़े जी हालत में घरवारी सां सोबत कई आ मुझे लगा माफी मिलंदी अलाए कान नबी संजन फरमाया पुत्र खामोशी अख्तियार कर छो तो कुरान तो फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा कुरान तो फरमाया सा जो नबी तेसी ते न गलाइंदो जेसी ते वही नाज़िल न थे ज़बान नबी जी हुंदी त पर कलाम अल्लाह जो हुंदो आ ओ दुनिया जा मुसलमानो नबी संजन फरमाया पुत्र साइड दे थीवी जैसी नहीं अल्लाह तुझे ला को फैसलो नाज़िल करे दुनिया जा मुसलमानो जी अल्लाह के पंजो नबी प्यारो होते ये सहाबा भी रब के प्यारा इन्हीं जिक्र अल्लाह से फरमा रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ओ मुझा सुना महबूब मां रब तुझे सहाबा का राज़ी है ये मां रब का राज़ी तवे नबी संजल फरमाए पुत्र खामोशी अख्तियार कर अल्लाह का दुआ घुर मना तुझे ला को फैसलो अचे दुनिया जा मुसलमानो अल्लाह जो रम जो शमी अचियो अल्लाह से फरमाए जिब्रील फरमाए जी मुझा रब जलील वल मुझे सुने महबूब के बुदा जे साहबी रोज़े जी हालत में घरवारी सां सोबत कया
घरवारी सां हम बिसरी कया इनके बुधा जे करे तो रोज़ो रोज़ो भजी विधो आ रमज़ान जे महीने में तो के रोज़ो भजी पयो हाने तुझे ला रोज़ो रखण जे ला कुरान तो फरमाए दुनिया जा मुसलमानो मान तू चवल्ला सी फरमायो दुनिया जा मुसलमानो जे करे तो का रोज़ो भजी पयो आ हाने तुझो कफारो इयो थी फमल्लम कुरान तो फरमाए जे करे तो का रोज़ो रमज़ान जे महीने में भजी पयो हाने रमज़ान का बाद 2 महीना लगातार रोज़ो रखो तुझो कफारो इयो थई फमल्लम यजिद फसियाम शहरैन मुतताबियैन मिन क़ब्ल अन यतमास कुरान तो फरमायो मुझा सुना महबूब पंहिंजे सहाबी के बुधा जे करे रोज़ो भजी विधो ते हाणे रमज़ान का बाद 2 महीना लगातार रोज़ा रखे घणा साहबी नबी सजन फरमो केड़ा वे वो साहबी जे रोजे जी हालत में घरवारी सा सोबत कया घरवारी सा हम बिसरी कया साहबी फरमाए तो जी या रसूल अल्लाह मां तवा जे आडो हाजिर हां नबी सजन फरमायो ओ मुजा साहबी आने अल्लाह तुझे ला फैसलो यो मोकलियो आ जे करे रोजे जी हालत में तू घरवारी सा सोबत कया हाने रमजान पूरो थे रमजान का बाद में वरी 2 महीना लगातार रोजा रख जाइयो तुझो कफारो सच्चो सवाल साहबी फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब मां त हिकड़ो ॾींहुं बर्दाश्त कोन थो करे सघां 2 महीना रोज़ा काथो रखी सघंदुसि नई शादी आहे साईं ॿियो फ़ैसिलो नबी सजन फरमाए बाबा ॿियो फ़ैसिले जो इंतज़ार कर वरी अल्लाह तुझे लाइ ॿियो को फ़ैसिलो नाज़िल कंदो दुनिया जा मुसलमानो अल्लाह ताला फरमायो मुझा सोना महबूब जे करे 2 महीना लगातार रोजा न तो रखी सके फमन लम यसति फइतामु 60 मिस्कीना ओ मुझा सोना महबूब पंहिंजे सहाबी के बुधा जे करे 2 महीना लगातार रोजा न तो रखी सके हाणे ॿियो न तो थी सके त 60 मिस्कीनन के ताम खारा सच्चो सवाल यो फैसलो जेकॾहिं तू बर्दाश्त न कयो त हाणे 60 मिस्किन के ताम खारा साहबी फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब सजे मदीने में मां जड़ो गरीब वरी किथे अथई कोन मां गरीब मिस्किन नई शादी कया मस कर्ज थी है मोटो किथों आए जो 60 मिस्किन के खाराए सच्चो सवाल हदीस में चे तो सैन समझी आए त गरीब मिस्किन साहबा के नबी सजन फरमाए पुट जल्दी कयो जे वट जेतरो खारको खणी अचो दुनिया जा मुसलमानो हदीस में जे तो साहबा खारको खणी आया नबी सजन फरमायो ओ पुट ये खारको खणी मदीने जे गरीबन मिस्किनन में विराए अल्लाह तुझो कफारो लाए छड़ींदो खुदो दुनिया जा मुसलमानो साहबी ने हारे करे फरमाए तो या रसूल अल्लाह इन सजे मदीने में मां जड़ो गरीब मिस्किन बियो को अथई कोन साईं समझिया त इन मक़सद खारकू भी मुखे ॾियो त मां वञी खावां सच्चो सवाल नबी सजन रहमतुल लिल आलमीन समझिया हिन जो मक़सद आहे त खारकू भी मुखे मिलन नबी सजन फरमाए पुट ठीक आहे खारकू वञी तू खण अल्लाह तुझो कफारो लाहे छॾी सच्चो सवाल हदीस में अचे थो साहबी खारकू खणी करे पंहिंजे कुल्ले ते को टोकरो जे रखियो आ सहाबा दे न्यारे करे चवे थो यार न्यारो त सही इहो त मुझे सोने महबूब जो दीन इस्लाम घरवारी का मज़ो भी मां वरतो घरवारी सां सोबत भी मां कई आ पर हाणे खारको भी मां ही खई पियो वञा ॿिए कंहिंखे खारका भी कोन पियो ॾियां इहे मतिलबु तव्हां वरी रोज़े जी हालत में वरी होॾे न वञो ख़्याल हुजे हाँ रमजान के महीने में रमजान में घना लफ्ज़ रमजान में 5 कर तव दुनिया जा मुसलमानो तेरे नंबर में रमजान में रात जो लफ्ज पियो अचेव नबी सजन फरमायो रात ही चवे अचेव पियो रहमत वारो महीनो मान तो चमोजे सुने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्वलु रहमतु व औसतु मगफिरुन व आखिरु इत्कुम मिनन नार
नबी सजल फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो रमज़ान जो पहिरियों ॾहाको रहमत अचेव पियो रहमत वारो महीनो मुसलमानो रमज़ान जे महीने जी राह रहमत जो महीनो अथव रमज़ान जी रहमत वारो महीनो अथव इन में मुसलमानो रहमत रब खां वठो नबी सजल फरमायो रमज़ान जे राह खां बाद मीम पियो अचेव नबी सजल फरमायो रमज़ान जो ॿियो ॾहाको मग़फ़िरत अथव ओ मुसलमानो रमज़ान जे महीने में रब खां बख़्शिश घुरो जंहिंजा गुनाह कोन अथव उन जे लाइ रमज़ान जो पहिरियों ॾहाको रहमत अची वियो पर मुसलमानो जेके गुनहगार 10 ॾींहं रोज़ा रखी रब खे रोई पचायूं नबी सजल फरमायो व औसतुहु मग़फ़िरतु नबी सजल फरमायो उन जे लाइ विचो ॾहाको मग़फ़िरत अथव नबी सजल फरमायो टियों ॾहाको नबी सजल फरमायो आखिरु इत्कुम मिनन नार नबी सजल फरमायो टियों ॾहाको तव्हां जे लाइ जहन्नम को निजात अथव मुसलमानो रमज़ान जो महीनो रमज़ान जे मीम खां बाद ज़वाद पियो अचेव ज़मानत वारो महीनो अथव रमज़ान सां वफ़ा कंदो जहन्नम जी बाह खां बचाईंदव जन्नत जे लाइ रब खां फ़ैसिलो बनाए ॾींदव छो त मुंहिंजे सुहिणे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जा मुसलमानो नबी सजल फरमाया अर रमज़ान वल कुरान यशफियान लिल अब्दी यौमिल क़ियामा नबी सजल फरमाया क़यामत वारे ॾींहुं रमज़ान भी अल्लाह जी कोरट में सुफ़ारिशूं कंदव या अल्लाह इन रात पर में सॼो ॾियारो त रोज़े जी हालत में गुज़ारियो या अल्लाह उन भी बर्दाश्त कयास या अल्लाह बुख भी बर्दाश्त कयास या अल्लाह घर में थधा पानी आ ओ मुंहिंजा रब पानी ॾे भी कोन पियो ॾियारे या अल्लाह फ्रिज में फल फ्रूट पिया ओ मुंहिंजा रब ओॾे भी कोन पियो वजाए या अल्लाह सीने जमील खूबसूरत घर वारी हुई या अल्लाह उन ॾे भी कोन पियो ॾियारे दुनिया जा मुसलमानो रमज़ान तो चवे मौला सॼो ॾियारो उन बुख बर्दाश्त कयास कुरान तो चवे मुंहिंजा मौला सॼो ॾियारो रोज़े रखण खां बाद इशा जी नमाज़ खां बाद में वरी कुरान मजीद तरावीह में ॿुधंदो गर्मी ऐं सर्दियूं बर्दाश्त कई ओ मुंहिंजा रब मां बि इन जे लाइ सुफ़ारिश खणी आयो आहे नबी सजल फरमायो अर रमज़ान वल कुरान यशफियान लिल अब्दी यौमिल क़ियामा नबी सजल फरमायो रमज़ान कुरान क़यामत वारे पंहिंजे बाने बानी जे लाइ सुफ़ारिश करे वञी जन्नत में पहुचाईंदव रमज़ान में ज़्यादा खां बाद अल्फ पियो अचेव ओ मुसलमानो रमज़ान जो महीनो उल्फत जो महीनो अथव हमदर्दी जो महीनो अथव अल्लाह जो वासो त मुसलमानो ग़रीबनि मिस्कीननि जी भी सार संभरल जा इएं न थिए जो मुसलमानो जेकॾहिं पाण रोज़ो रखियोसीं के ग़रीब मिस्कीन खे भी रोज़ो रखायो नबी सजल फरमायो साहबा जे कंहिं ग़रीब मिस्कीन खे रोज़ो रखायो रोज़ो खोलायो अल्लाह उनके पूरे जो पूरो बदलो ऐं सवाब ॾेई छॾींदो साहबा फरमाईंदा या रसूल अल्लाह असां त ग़रीब ऐं मिस्कीन कीअं रोज़ेदार खे रोज़ो खोलायूं नबी सजल फरमायो कंहिंखे पाणीअ जे ढुक ते रोज़ो खोलायव कंहिंखे खारक जी गड़ीअ ते रोज़ो खोलायव कंहिंखे पाणी पीआरियव कंहिंखे लस्सी पीआरियव कंहिंखे शरबत जो गिलास पीआरियव अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रोज़ेदार जो पूरो सवाब रब तव्हांजे दफ़्तर में लिखाए छॾींदव अज वही असां मौली साहब रो तो हर को घर में खोले मस्जिद में खेच चलती थी हाँ वॾा सखी ये तो डायना पाण त रोज़ो न रखन खोलाइन तो कोन बाकी जेके रोज़ेदार मुसाफ़िर अचे ये भी वही पंहिंजो घर संभाल अल्लाह जी ज़ात जो कसम 2024 में पंहिंजी अमड़ सां गॾु उम्रे ते वियसि जनवरी जो महीनो पो मुसलमानो रब जी ज़ात जो कसम आई जनवरी जे महीने में रोज़ो कोने फर्ज पर रमज़ान जे महीने जी उते भी मगरिब नमाज पो दस्तरखान एड़ा सखी थियो ते असां जा वरी हितो जा करे अब्दुल वाहिद साहब रमज़ान जे महीने में को दस्तरखान हिकु त हणंदा कोन एड़ा सखी मुसलमान ये रमज़ान जे महीने में रोज़े जे लाइ हिक हिक ड्रगड़ी रखंदो पो 10 चक्र हिकड़े को पुछक बाबा रोज़ो रखियो थी
रखे या न रखे ॾाइण उनखे छॾ खाइण ॾेसि जेकॾहिं सॼे दस्तरखाने ते अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिकिड़ो रोज़ेदार वेठो सभु बेरोज़ा हुया उन हिकिड़े रोज़ेदार जे करे अल्लाह ताला सॼे दस्तरखाने जो सवाब रोज़ेदारनि में लिखाए छॾियो मां हिकिड़ी जॻह ते रमज़ान में वाइदो कयो कोलाची सखी थियो अल्लाह जी ज़ात जो कसम नबी फरमाया सखी हबीबुल्लाह सखी अल्लाह जो दोस्त छड़ो कोलाची न ॿिए ज़ातूं बि अथव उन्हनि खे बि इशारो त सखी थियो पोइ हिकिड़ो दोस्त ॿुधायो ख़तम जी राति हुजे ॾिठुमि त दस्तरखान लॻिया शरबत जुदा पिया आहिनि मानियूं जुदा पियूं आहिनि मां पुछायो बाबा इहो रोज़ानो दस्तरखान लॻंदो आहे या अॼु आहियूं था चइसि मौलाना साहब अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अबनि ॾाॾनि खां वठी सालनि जा साल थिया आहिनि असांजो दस्तरखानो रोज़ानो ईअं लॻंदो अरे बाबा इहो कीअं चइसि असांजे सॼे ॻोठ में रमज़ान जो महीने जो जीअं चंड बीहंदो आहे त मौली साहब वटि बुकूं रखंदा आहियूं छा बुक सम्झो था पौत लिखणी इहा सम्झ में ईंदव ॻाल्हि छो त उते ख़र्च थिए पोइ चइसि मौलाना साहब रमज़ान जो महीनो जीअं जो शुरू थींदो आहे त असां मौली साहब वटि बुक अची रखंदा आहियूं पोइ चए मौलाना साहब अॻे त हिकु हिकु घर जेको आहे सो हिकिड़ो वेलो कंदो हो अॼु हिन घर रोज़ो खोलायो 30-40 घर हुआसीं हाणे त 150 घर हो पोइ रोज़ाना 3-4 घर गॾे करे जेको आहे सो मानी कंदो महीने में हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो वारो ईंदो आहे 3-4 घरनि जो हाणे अंदाज़ो लॻायो जेकॾहिं हिक हिक घर में जेकॾहिं 3 घर रोज़ानो 10 मानियूं करनि महीने हिकिड़े में 30 मानियूं जमायती 30 थींदा जैसे मौली साहब असां पाण कर्ज़ी हेल ॾाढा ॾुखिया कर्ज़ ईअं कीअं लहंदो आहे दादी ॾे रब जे नाले ते ॾे रब जे नाले ते ॾे रवा जे अंदरि जो अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला टाइम पूरो थियो हलजी मां त घर कोन आहियां बाबा मुंहिंजी त ॾियारी जमात मानी आख़िरी ॻाल्हि ॿुधाईंदो पोइ हाणे कोलाची बिरादरी मुस्लमान ॿियनि खां पोइ तव्हांजो फ़ैसिलो सखी थियो तव्हांजी मर्ज़ी आहे न थियो तव्हांजी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला बीमार थी पई पोइ सोणे अली साईं खे फरमायो सोणा अली मां बीमार थी पई आहियां मुंहिंजो वात फिको थी वियो आहे को मुंहिंजे लाइ ॾाढ़ूं को वठी आहे त हज़रत अली साईं ॾाढ़ूं बाज़ार में वतियूं पिया अचनि त रस्ते ते फ़क़ीर जी नज़र पई सदा लॻे हो सोणा अली अल्लाह जे नाले ते ॾाढ़ूं हज़रत अली साईं न्यारे मथे न्यारे चई मौला हेॾो सोणे महबूब जी न्याणी आहे हेॾो तुंहिंजो नालो आहे फ़क़ीर चए वठो फ़क़ीर अल्लाह जे नाले ते सोणे महबूब जी न्याणी खे रब खाराए पर हाणे यादि कजो अल्लाह अल्लाह जे रसूल जो फरमान छा आहे जेको रब जे नाले ते हिकु ॾे त रब 10 दुनिया 70 आख़िरत घणा 10 दुनिया 70 आख़िरत रमज़ान में 10 मानियूं ॾे रमज़ान में नबी सजन फरमाया जेको नफिल पढ़े फर्द जो सवाब जेको फर्ज पढ़े 70 फर्द जो सवाब जेकॾहिं अवाई असांजी 10 मानियुनि ते 70 जे हिसाब सां घणियूं मानियूं रब असांखे ॾींदो दुनिया में खुटंदव पोइ रब जे नाले ते ॾियण जे लाइ कीबायो अल्लाह जो वास्तो ॿेली सखी थियो सखी अल्लाह जो दोस्त त रवा जे अंदरि अचे थो सोणे अली साईं जिन ॾाढो अल्लाह जे नाले ते फ़क़ीर खे ॾेई छॾियो मां तो तव्हां खां पुछा कयां ॿियनि खे छॾियो मां जहिड़ो मुला जेकॾहिं पंहिंजी ज़ाल जी फरमाइश असां मोली ज़ालनि जा उहे मुरीद तव्हां त न हूंदा मूंखे ख़बर आहे राति थींदी फिलाणी जी माउ ॾे त हल हल वञाए तो घोटकी छा वतियूं अचे सखर थो वञा छा वरितो हुजे कॾहिं अमड़ खां पुछा के वॾाइण अल्लाह जो वास्तो ॿेली अमड़ियुनि जी बि ख़िदमत कयो नबी साईं जो सहाबी हज़रत अलकमा टेम कोन्हे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अबे अम्मा ते बयानु कजे राति गुज़री वेंदी पर दुनिया जा मुसलमान अमड़ को भी कदे पुछंदा नबी जो सहाबी अलकमा कलमो नसीब न पियो थे नबी सजन फरमाया अम्मा हिन जो ज़बान ते कलमो नसीब न थो जे वजह छा आहे कहिड़ी ग़लती आहे फरमाया या रसूल अल्लाह मुंहिंजी ॻाल्हि जी तरजीह खे छॾे पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि खे तरजीह ॾींदो बस ॻाल्हि इहा उन नबी साईं जे साहबी अमड़ जी नाफरमानी भी न कई छा कई अमड़ जी कम वारे ॻाल्हि खे तरजीह खे छॾे ज़ाल जी ॻाल्हि खे तरजीह ॾींदो छा मक़सद तरजीह सम्झो था तरजीह जो मक़सद अहमियत इहा त जेकॾहिं को फल फ्रूट आणींदो हो त पहिरियों ज़ाल खे ॾींदो पोइ मूंखे ॾींदो लटनि जो वॻो आणींदो हो त पहिरियों ज़ाल खे ॾींदो पोइ मूंखे ॾींदो हो यानी जेकॾहिं को वॻो आणे त पहिरियों अमड़ खे ॾे पोइ ज़ाल खे इहा तरजीह ॿियो को वॾो मसइलो न हुयो पर कलमो नसीब न पियो थिए अॼु वई अमड़ खे वरी मां ॾींदुसि मूंखे वरी कहिड़ा पटका ॿधाया नंढड़ो हुई त अमड़ वेचारी गन ॾिना
मेहनतू के मजदूर के पाले वडो के शादी के अमड़ जे अमड़ मूसा न कराए तो धक ना अमड़ के तो अज के जवानी पे देखा अल्लाह जो वासो पटको मेड़ तो बेली अब्बे मन इज्जत कंदो कोटे इलाके में बयान कयो स्टिल खुदा जी जाजू कसम आहे अच्छी दाढ़ी से वीचार रोई कर से मौलाना साहब पुट न सजी चेलू लठन सा भरी छे अब्बे मां के लठियूं पियो अम्मा जीजल के लठियूं पियो अमड़ के गारियों बुजा दिबा अल्लाह जी ज़ात जो कसम कुरान में स्टेट दे पियो आहे जंजो अबू अम्मा नाराज सब सजो महीनो रमजान जा रोजा रखे तरावियूं पढ़े कुरान जी तिलावत करे ये कुरान मजीद मुझे हथन में आहे रब वट जी काई इबादत कबूल करे ये न समझे तो अबू अम्मा छाए हुकूकुल्लाह त माफ थी ना पर हुकूकुल इबाद जेके बानन जा हक तो रब माफ न कंदा अब्बे अम्मा जा हक रब ही माफ थोड़ी कंदा वनी अब्बे अम्मा की परचाए जो केड़ा हो सच्ची दिल सां जो इंशाअल्लाह ताला अब्बे अम्मा की परचाए अमड़ के वनी पेरे भई पटको लाए अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अमड़ को दुआऊं वठंदो बई जहान सुरखरू थी त हजरत अली सजन फरमाए वट फकीर अल्लाह जे नाले ते कुदरत अल्लाह जी सजन वापस जो पोता त अम्मा फातिमा न्यारे थी सोना अली मां तवा के का शे चई त हजरत अली सजन फरमाया हाओ फातिमा मां तवा जे ला डाड़ू वरतियूं पे अचा पर रस्ते में फकीर मिलियो अल्लाह जे नाले ते सदा लगाई ओ फातिमा मां उनके अल्लाह जे नाले ते डाड़ू ॾेई छॾियो सा मां तो तवा का अजो की माई हुजे छा चवे हां डायण यो फकीर मुखा भी चढ़ी हो जो मां छुटम फकीर वधी हो मन फकीर जो दर्जो वधी के मां उते जो उते अम्मा फातिमा ज़बाने हाल में छाती जे अम्मा फातिमा जे नाले वारी अम्मा सखियाणी थी जा रवा जे अंदर अचे तो अम्मा फातिमा फरमादी सुनाली अल्लाह असा के जन्नत जाता मां खाराइंदो अल्लाह असा के जरूर डाड़ू खाराइंदो हदीस जे किताबन जे अंदर अचे तो नबी सजन जो सहाबी जेको बाग जो माली हो डाड़ू जा बण लगल हा कई ॾींहं गुज़रिया नबी साईं जी ज़ियारत कोन कई है उन ॾियारनि ते अची करे नबी साईं जे आॾो अची पहुतो आहे नबी साईं सां मुलाक़ात करण खां बाद फरमाया या रसूल अल्लाह काफ़ी अरसो गुज़रियो तव्हां जी ज़ियारत कोन पई थिए अॼु रब मौक़ो ॾिनो तव्हां जे लाइ हदियो ॾाढो बि खणी आयो आहे तव्हां जी ज़ियारत करण आयो आहे नबी साईं फरमायो जज़ाकल्लाह अल्लाह तुझे न माल मिल्कत रोजी में बरकतूं बनाए नबी सजन फरमाया आई ना बिलाल नबी सजन फरमायो बिलाल किथे आ हजरत बिलाल से दौड़ंदा आया फरमाए फिदा का भी व उम्मी या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब मुझो अबू अम्मा तवाजे कदमन में कुर्बान सही खैर आए नबी सजन फरमाए पुत्र बिलाल ई डाड़ू खण सोने अली फातिमा जे दरवाजे ते वनी डाड़ू पहुंचाया सच्चो सुभान हदीस में जे दो हजरत बिलाल से जन दरवाजो खटखटायो सुनो अली अम्मा फातिमा पान में ॻाल्हाए रहा हजरत अली से जन फरमाए मन तकल बाब केरा जो असा जो दरवाजो पे खटखटाए हजरत बिलाल से फरमायो ओ मुझा सोना महबूब अना बिलाल ओ सोना सी मां बिलाल तवा जी दरवाजे ते आयो हां सोने महबूब जो गुलाम तवा जी दरवाजे ते आयो हां हजरत अली से जन दरवाजो खोलियो फरमाए बिलाल खैर दाए छा मसलो आ हजरत बिलाल से फरमायो सही ई डाड़ू तवा जे ला सोने महबूब बिना वन सोने अली जे दरवाजे ते पहुंचाया हजरत अली से जन फरमायो बिलाल पेरो डाड़ू गण त सही आइन घणा सच्चो सुभान रवाज अंदर हजरत बिलाल से रस्ते में हिकड़ो डाड़ू कढी वर खीसे में विझी छॾे खुश त भई जी कबिया उन टोकरे मां हिकड़ो डाड़ू कढियो हिक डाड़ू कढी खीसे में विधो सोने अली साईं जे आॾो अची टोकरो रखियो हजरत अली साईं जी नज़र अल्लाह अल्लाह जे रसूल जी फरमान ते हुई डाड़ू ते नजर कोन जे हिकु डाड़ू ॾिनो टोकरो पियो मिले दुनिया जा मुसलमानों हजरत अली सजन फरमा बिलाल पेरा डाड़ू त घण आहिनि घणा हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला डाड़ू गणींदो पियो वञे हिकु ॿ टे चार पंज छह सत अठ नव डाड़ू निकिता हजरत अली सजन फरमा बिलाल ई नव डाड़ू मां अली जा कोन थी ॿियो को अली ते वञी उनखे पुॼा हजरत बिलाल से फरमायो ओ मुंहिंजा
सोना अली सोने महबूब फरमायो फातिमा जी दरवाजे ते रहिया अली तबिया पिया पर सोना महबूब सोने महबूब जी न्याणी तवा जी घर में आ हजरत अली सजन फरमायो ओ बिलाल मुजी डालो ते नजर कोने अल्लाह जे रसूल जे फरमान ते नजर आ जेको अल्लाह जे नाले ते हिकड़ो दीदो अल्लाह उन के दुनिया में दीदो 17 आखिरत में दीदो ओ बिलाल जिते रब नव डालो दिना चाहे हिकड़े डालो में रब सुनो थियो आ या रब जे न अल्फाज जो अल्फाज बदली वयो आ हजरत बिलाल से खीसे में हथड़ो आयो डालो कढी करे टोकरे ना फरमायो सही तवा जा डालो पुरान मा तवा था खुश त भई पियो कया ये तो अल्लाह जे नबी जे फरमान ते यकीन हां अजावा या सा हिकड़ो रुपयो दींदा रे वेठा सोचींदा हिकड़े मौली साहब वायद कयो कि अबा जेको अल्लाह जे नाले ते हिकड़ो रुपयो दीदो अल्लाह उन के 10 दुनिया 17 आखिरत किसे में जो हथ होयो ही कुदरती उन के रुपयो वनी मुला जे बाबा मुला रुपए ते 10 थिंदा हल बाबा तुजो त कम थे मुखे भी 10 मिलंदा कुदरत अल्लाह जी वेई वेई मंझन जो टाइम थियो न के टको ही न मिलो अची पेट में वकड़ पे अगे लेटरीना तो कोन हुई वयो वनी जंग जे इरादे सां वनी उते वेठो जो पासो लेटरी जे बहाने सां भितर जे खेंदे हेठो टको पयो हां एकड़ो रुपयो पयो रुपयो खे वरी मोटी आए वरी कुदरत अल्लाह जी रुपयो हथ में वरी सोचे वरी पेट में उकड़ वरी बाहर 10 चक्कर दिने वकड़ सा पूछे मौला दिने त सी पर असा के भी तिका थी असा वट अकीदो इयो होजे जे सहाबा जो अल्लाह जे रसूल हाँ अल्लाह जे नाले ते दींदासी अल्लाह ताला दुनिया ते दींदो पर आखिरत भी दई छड़ी निमाजी थियो अल्लाह जो वास्तो तो पंहिंजे बच्चन न्याणियुनि के निमाजी बनायो रमजान जो महीनो अचे तो रमजान जे महीने में रोजा रखो ए रोजा रखराए इए नथे जो पाण रोजो रखो ओड़े पाड़े में को गरीब है मिस्किन होजे जेके खाइण जे ला काशे न होजे मुसलमानो रमजान जे महीने में रोजेदार के रोजो खोलायो या रोजो रखरायो अल्लाह जी जाजो कसम आहे पूरे जो पूरो रब सवाब दे छे एक मौली साहब वायद के बाबा रमजान जो महीनो शाख किरास कई दे कोई एकड़ो वेचारो वेठो सादड़ो लठ खणी वनी शाख जो किनारो वते के रमजान वरी असा जे गोठ में असा पण परेशान थिया कुदरत अल्लाह जी लठ खणी बी रयो शाम जो पार दिसे रे एकड़ो फकीर वेचारो अचे पुछा केड़े केर आई कुदरत ने नालो भी हो रमजान मुझे बाबा मुझे रमजान खणी डडो निरड़ जो है वेचारो किरी उन साके बोलड़ी हुई बोलड़ी भी ट्रप पे उन के भी लठ हुआ भी मरी वो कुदरत अल्लाह जी सुबह जो पार जो आयो मौलाना अब्दुल वाहिद साहब जी के जैसे मुबारक हो जाए रमजान मरी यारे बेवकूफ रमजान के मरंदो जैसे कल शाख वरती पे अचे डंडो है साज मरी जे न बाबा वो बेओ थई जे सोन सा गड भोलड़ो बेओ न के लठे मरी है जान छुटे हां एडा भी अथव के साडड़ा अज हजम क्यों ते इंशाल्लाह रमजान जा रोजा रखना जेके न रखंदा वो बई हथ मथे हां जेके न खबर पजी वई न ओडे से न रखदे मां हाणे समझा दो तवा रखदा इंशाल्लाह पर जेके रखंदा उहे त हथ मथे के इंशाल्लाह पंहिंजे बच्चन न्याणियुनि खे रोज़ा रखारायो अल्लाह ताला खां दुआ ही रब से जेके कलमा चवरन कबूल मंजूर फरमाए मुंहिंजो बिरादरम सफ़र जो साथी मौलाना अब्दुल मन्नान मुख्तसर नात चंदो अल्हम्दुलिल्लाह आलिम सगरो आहे इन जी खिदमत कंदो हिकड़ी नात बटरी जुमला पढ़ंदो उन जी खिदमत कंदो अल्लाह ताला वन जे रिज़्क में माल में औलाद में 150 का वडी गाल कोने ए नात खान सा खिदमत कंदो अल्लाह ताला वन जे रिज़्क माल में बरकतों ता फरमाइंदो वमा तौफीक इल्ला कोई भी साथी न थी इंशाअल्लाह ताला दुआ घुरंदासी।